सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कराची के समूरन ज़िलनि के चूंडियल नुमाइंदनि जो इजलास। पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, जनरल सेक्रेटरी वकार मेहदी, सीनियर वज़ीर शर्जिल मेमर, नासिर हुसैन शाह, सरदार शाह, सईद गनी ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर जो चवण हो त पीपी जी सिंध हुकूमत कराची में रिकॉर्ड तरक्याती कम कराया आहिनि। रोड, अंडरपासिस, फ्लाई ओवर्स ऐं बरसाती नाला तामीर कराया आहिनि। मलीर एक्सप्रेस वे अञा अदावत हेठि आहे। इंशाअल्लाह उन जो हिकु हिस्सो अगस्त में खोलींदासीं। कराची जी बहराड़ी वारनि इलाइक़नि में आरओ प्लांट, वाटर सप्लाई ऐं सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं। असां कराची में अमुन क़ाइमु करायो। स्ट्रीट क्राइम ऐं ट्रक माफियाज़ ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। शहर में बहितरीन ट्रांसपोर्ट जो निज़ाम क़ाइमु करे रहिया आहियूं। एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते पारां अनरजिस्टर्ड गाॾियुनि ऐं टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ मुहिम हलाइण जूं तयारियूं। सीनियर वज़ीर शर्जिल मेमर चयो आहे त जाली नंबर प्लेट्स, अनरजिस्टर्ड ऐं टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई आहे। जिन शहरनि गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन रिन्यू ऐं टैक्स अदा न कयो आहे, उहे तुर्त कराए वठनि। संदसि चवणु आहे त क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण लाइ अहिड़ो क़दम खयो पियो वञे। सिटी एक्साइज़ ऑफिस मां नंबर प्लेट्स हासिल कयूं वञनि। आवाम तकलीफ़ खां बचण जे लाइ हुकूमत सां सहकार करे।